अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वालिकार आवाया सायरा सुमरो आईना बुलेटिन में मूसा गॾु साथ ईंदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। मस्जिद नबवी जे इमाम शेख डॉक्टर अली बिन अब्दुल रहमान हज जो ख़ुतबो ॾींदे चयो आहे त ईमान वारो अल्लाह खां ॾिजो ऐं तक़वा अख़्तियार कयो। तक़वा अख़्तियार करण ईमान वारनि जो शान ऐं तौहीद ते अमल ईमान जो हिस्सो आहे। रब खां सवाइ कंहिं गैर जी इबादत न करियो। इमाम मस्जिद नबवी हज जे ख़ितमे में वधीक चयो आहे त जिन क़ौमनि ज़ुल्म कयो, अल्लाह ताला जी नाशुक्री कई, उन्हनि खां नेमतूं खसियूं वयूं। अल्लाह ऐं बाने जो तालुक़ निजात जो ज़रियो आहे। मुसलमाननि खे हर मुसीबत में सब्र जो दामन न छॾणु घुरिजे। पाकिस्तान ऐं चीन में स्ट्रेटेजिक ताउन खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तिफ़ाक़। सी पैक जे आला मयार जी तरक्की, गवादर पोर्ट ऐं इलाइक़ाई राब्तनि खे मर्कज़ बणाइण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे चीन जे दौरे जो गॾियल बदरनामो जारी। ॿिन्ही मुल्कनि में दिफ़ाई ऐं दहशतगर्दी रोकण में ताउन वधीक वधाइण ते बि इत्तिफ़ाक़। दहशतगर्दी ख़िलाफ़ फिटे मयार जी मुख़ालिफ़ जे अज़म जो इज़हार। पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान ATAIM समेत दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ गॾियल वक़ुफ़। पाकिस्तान, चीन ऐं अफ़गानिस्तान विच में राब्तनि खे हथी वठण ते बि इत्तिफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म जूं चीन जी कारोबारी वफ़दनि सां मुलाक़ातूं। चीनी कंपनियुनि पारां मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त माशी ताक़त जे हवाले सां चीन जो को बि सानी नाहे। चीन दुनिया लाइ अज़ीम मॉडल बणिजी चुको आहे। बेजिंग में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त ज़राअत असांजी मईशत जी करंगी जी हडी आहे। हक़ीक़ी माना में ज़रई तब्दीली लाइ तहक़ीक़ी मर्कज़नि खे ॿीहर फ़आल करणो पवंदो। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई चयो आहे त खिते जा मुल्क हाणे अमरीकी अॾनि जे लाइ डाल न भणवा। ईरान अमरीका खे सख़्त चमाट वाहे कढी आहे ऐं दुश्मननि खे हदफ़नि खे नाकाम बणायो आहे। हज जे मौक़े ते पंहिंजे पैगाम ईरानी सुप्रीम लीडर वधीक चयो आहे त सियोनी हुकूमत ऐं इसराइल पंहिंजे उमिरि जे आख़िरी मरहले खे पहुची चुका आहिनि। मुस्तक़बिल मुस्लिम उम्मत ऐं नई इस्लामी तहज़ीब जो आहे। सिंध में बिरादरी तकरारनि तां 4 ॼणा क़तल। शिकारपुर में कराची खां ईद मल्हाइण लाइ आयल 2 नौजवान गोलियूं हणी क़तल। चिकमबाद बाईपास भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में करीम बख्श ऐं एहसान मारफानी मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो आहे। वधीक जांच कई पई वञे। नईं दिल्ली में पुराणे तकरार तां नौजवान मारिजी वियो। कोठ मदा खखराणी में हथियारबंदनि 42 वरनि जे न्याज़ खखराणी खे क़तल करे फरार। बख्शापुर वेझो बंगलानी बिरादरी जे बिंदुरनि में हलंदड़ तकरार तां नौजवान क़तल। महरपुल भट्ट हथियारबंद गोलियूं हणी 3 सालनि जे अहमद बंगलानी खे क़तल करे छॾियो। टंडे जाम में तेज़ रफ़्तार ट्रालर मथां अचण सबबि नींगर जी पाइजी फौत। नाके स्टॉप वटि मीरपुर ख़ास खां हैदराबाद वेंदड़ 10 वेलर ट्रालर रोड पार कंदड़ नींगर खे चिपाड़जी छॾियो। नींगर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हिन दमधणी हवाले कयो। इलाइक़े वासियुनि ट्रालर ड्राइवर खे सोगो करे पुलिस हवाले करे। बिया रोड में पार्टी क़यादत पारां नज़रअंदाज करण ते पाण खे बाहि ॾेई साड़ींदड़ PPG आलो फौत थी वियो। PPG आले हाजी ख़ान शेख कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसांदे दमधणी हवाले करे छॾियो। 4 ॾींहं अॻु PPG आले हाजी ख़ान शेख पार्टी क़यादत पारां नज़रअंदाज करण तां एहतजाजनि पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾिनी हुई, जंहिं सबबि संदसि 80 सैकड़ो जिस्म सड़ी वियो हो।